अम्मा बादो फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी कलामिहिल कदीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सल्लज़ी बारकना हौलहु लिनुरियहु मिन आयातिना इन्नहु हुवस्समीउल बसीर। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व नबियिना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। बरादरान इस्लाम, प्यारा मुसलमान भाइरों, अजीज़ दोस्तों, अल्लाह तबारक व तआला जल जलालहु अमन वालहु जे पाक कलाम क़ुरान मजीद जी आयत सगोरी जंहिंमें महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सफ़रे महराज जो ज़िक्र शरीफ़ आ, अवां जे आॾो मूं तिलावत कई आ। उन जे मुतालिक़ तव्हांजे ख़िदमत में चंद मारूज़ात अर्ज़ करणा आहिनि। अल्लाह तबारक व तआला जल जलालहु अमन वालहु शाल पंहिंजे प्यारे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदक़े मूं गुनाहगार खे हक़ ऐं सच बयान करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। आमीन। अव्हां खे ख़बर आहे त ही ख़ैर सां रजब शरीफ़ जो पहिरियों जुमो आहे ऐं रजब जे महीने में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात बाबरकात खे अल्लाह तबारक व तआला ज़मीन खां वठी लामकान ताईं अर्शे मुअल्ला ताईं सैर कराए पंहिंजे ज़ात बाबरकात जो दीदार करायो। महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो ही अज़ीम शान मौजूज़ो हुयो जो जागंदी हालत में जिस्म पाक सां अर्शन खां मथे वञी अल्लाह जो दीदार करे आया। इन मुनासिबत सां मूं तव्हांजे आॾो आयत सगोरी तिलावत कई आहे। अॼोके जुमे ते इब्तिदाई ॻाल्हियूं तव्हांजे आॾो अर्ज़ु कंदुसि, उन खां बाद में इंशा अल्लाह तबारक व तआला अल्लाह से घुरियो त उन जा तफ़सील ऐं महराज शरीफ़ जूं हिकमतूं, महराज शरीफ़ खां बाद जा वाक़िया अवां जे आॾो पेश करण जी कोशिशि कबी। अल्लाह तबारक व तआला तव्हां असांखे अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। मुंहिंजे लाइ दुआ कयो त अल्लाह ताला मूंखे हक़ ऐं सच बयान करण जी तौफ़ीक़ नसीब फ़रमाए। तव्हां असां सभिनी खे अल्लाह ताला हक़ ऐं सच ॿुधी उन ते अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। हिकिड़ो दफ़ो बुलंद आवाज़ सां दुरूद शरीफ़ पढ़ंदा हलिजो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। अल्लाह ताला जल जलालहु अमन वालहु पंहिंजे पाक कलाम इरशाद फरमायो, सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा अल्लज़ी बारकना हौलहु लिनुरियहु मिन आयातिना इन्नहु हुवस्समीउल बसीर। सुबहान पाक आज़ात अल्लज़ी उहा असरा जंहिं रात जे टाइम ते सैर करायो बिअब्दिही पंहिंजे ख़ासि बाने खे लैलन रात जे तमामु थोरे हिस्से में मिनल मस्जिदिल हराम हरम शरीफ वारी मस्जिद खां इलल मस्जिदिल अक़सा अक़सा मस्जिद ताईं
अल्लज़ी उहा अक्सा मस्जिद बारकना हौलहू जंहिंजे चौधारी अलाह साईं बरकतूं रखियूं आहिनि लिनुरियहू मिन आयातना इन जे करे असां पंहिंजे ख़ासि बाने खे सैर करायो त असां हुनखे पंहिंजूं आयतूं ॾेखारियूं इन्नहू हुव समीउल बसीर बेशक उहा ज़ात बाबरकात ॿुधंदड़ ऐं ॾिसंदड़ आहे। सुभान अल्लाह। बेशक इहो आहे हिन आयत जो लफ़्ज़ी तर्जुमो। लफ़्ज़ थोरा आहिनि पर इन जूं हिकमतूं इन जा फ़वाइद तमामु घणा आहिनि। मां उनखे बार बार ॿुधाईंदो आहियां त नबी करीम जे मोजज़नि मंझां महराज शरीफ़ नबी करीम अलैहिस्सलाम जो अज़ीम शान मोजज़ो आहे। सुभान अल्लाह। बेशक मोजज़ो चइबो ई उन शइ खे आहे जंहिंजे आॾो इंसान जो अकुल सम्झ इल्म ऐं ज़ाहिरी ताक़त आजिज़ हुजे पर उहे सभु शयूं अल्लाह जो नबी अल्लाह जे ताक़त सां करे ॾेखारे इनखे मोजज़ो चइबो आहे। सुभान अल्लाह। जेका शइ इल्म में अचे, जेका शइ इंसान जे ताक़त में हुजे, जेका शइ इंसान जे अकुल मुताबिक़ हुजे, जेका शइ इंसानी ताक़त ऐं कुवत जे अंदरि हुजे, इस्तिताअत जे दायरे में हुजे ऐं उहा थी पवे त उनखे मोजज़ो न चइबो छो त इहा आम फितरती शइ आहे। माण्हू हलंदो आहे, घुमंदो आहे, सुम्हंदो आहे, निंड कंदो आहे, मथे ते मण सवा बार खणंदो आहे, अहिड़े तरीक़े सां खाईंदो आहे, पीअंदो आहे, ॻाल्हाईंदो आहे, इनखे मोजज़ो न चइबो। मोजज़ो चइबो ई उन शइ खे आहे जेका अल्लाह जे नबीअ खे ख़ुदा ताक़त अता फरमाए पर उन ताक़त जे आॾो इंसानी कुवत ऐं ताक़त अकुल आजिज़ हुजे। सुभान अल्लाह। अॼुकल्ह जो साइंसी दौरु आहे। अञा अॻे ज़माने में कुझु सम्झणु ॾुखियो हो पर ही दलील जो दौरु आहे। हिन में माण्हू हर शइ खे आसानी सां सम्झी सघे थो। अॼुकल्ह जी साइंस बि ॿुधाए थी त हिन ज़मीन खां कुझु मुफ़ासिले खां बाद में मथे इंसान जे जियापे जी शइ आहे कान का। असां ऐं साहदार शयूं जेके बि जीऊं था अल्लाह ताला हिते कुझु असांजे लाइ असबाब पैदा कया आहिनि। के हवाऊं आहिनि, के गैस आहिनि, के कुदरती ताक़तूं आहिनि जंहिं ज़रिए अल्लाह तबारक व तआला जे मनशा सां कुदरत सां साहदार शइ जेरी आहे। पर जेकॾहिं कंहिं साहदार शइ खे कंहिं अहिड़ी शइ में, जाइ में, कंहिं मट में, कंहिं गुंदीअ में, कंहिं अहिड़ी बंदि शइ में बंदि करे छॾिजे जो न ॿाहिरीं हवा अचे न अंदरी हवा वञे त उहो चंद लम्हनि खां बाद में उहा साहदार शइ या माण्हू घुटिजी मरी वेंदो आहे। साह हुनजो न रहंदो। छाजे करे? इंसान जे लाइ लाज़मी आहे, साहदार शइ जे लाइ लाज़मी आहे त जेका हिन जे जिस्म मां साह जे ज़रिए गैस ख़ारिज थी थिए उनजो ख़ारिज थियणु ज़रूरी आहे। ॿी वरी गैस अंदरि दाख़िल थी थिए उनजो दाख़िल थियणु ज़रूरी आहे। साह जो अचणु ऐं वञण जो इंसान जे जियापे जो ज़रियो आहे। पर हिन ज़मीन जे फिज़ा खां कुझु महिलनि खां बाद में इहा शइ आहे कान। ईअं माण्हू मथे वेंदो, साहदार शइ वेंदी त घुटिजी मरी वेंदी। ऑक्सीजन कान्हे, जियापे वारी शइ कान्हे। अॼुकल्ह जो साइंसी दौर बि मञे थो पियो पर अल्लाह पाक जल जलालु अमन वालो पंहिंजे प्यारे हबीब करीम खे इतां पार करे लामकान ते पहुचायो। इहा अल्लाह जी ताक़त आहे। इन जे आॾो अकुल, इल्म, सम्झ, कुवत इंसानी सभु आजिज़ आहे। इनखे मोजज़ो चइबो। मोजज़े जी माना ई आहे त नबीअ जे हथां अल्लाह तबारक व तआला अहिड़ो फेल सादुर करे ॾेखारे जो आम ताक़त हुन जे आॾो आजिज़ हुजे। अल्लाह तबारक व तआला जल जलालु मन वालो नबी करीम खे मेराज हिकिड़ो मोजज़ो नसीब फरमायो। हाणे न जेकॾहिं को बेवकूफ़ चवे कीअं वियो सम्झ में नथी अचे, मथे साहदार जहिड़ो कोन हूंदो आहे, ॾाकण आहे कान, अरिड़हं वरिया था चओ त जहिड़ो हो वरी मोटी आयो, छा खाधई छा पीतई, अकुल में नथी अचे। इनखे चइबो त वञी तूं पंहिंजे अकुल जो इलाज कराए छो त इहा शइ आहे ई अकुल जे ख़िलाफ़। जेका शइ अकुल में न ईंदी उनजो इनकार त कोन कबो। अॼु हज़ारे शयूं आहिनि जेके अकुल में नथियूं अचनि। अमेरिका में टीवी सेंटर में माण्हू वेठो आहे ख़बरूं थो ॾे, बर्तानिया में वेठो आहे ख़बरूं थो ॾे, अवां पाकिस्तान में हिते पंहिंजी टीवी खोलियो था त उनजो आवाज़ बि अचे थो, शक्ल बि अचे थी। अचे थो या न? पोइ जेकॾहिं न को अकुलमंद चवे त मां एतबार कोन कंदुसि, अमेरिका नाहे, मां एतबार न कंदुसि, हे बर्तानिया नाहे, मूंखे पत कान थी अचे त हे इस्लामाबाद जी शक्ल आहे, मां इहा कराची वारे जी शक्ल नथो मञा, कूड़ आहे।
उनखे चइबो कूड़ कोन्हे ॻाल्हि सची आहे पर तुंहिंजो दिमाग़ ख़ुदा ख़राब करे छॾियो आहे तोखे सम्झ में नथी अचे त मुंहिंजा अदा जंहिं अकुलमंद खे अकुलमंद सॾाइण वारे खे दुनिया जी साइंसी ॻाल्हि सम्झ में नथी अचे ऐं अकुल जे ज़रिए इनकार थो करे पोइ जे दुनिया जो इनकार कई हुन ते मयार कान्हे मुंहिंजे महबूब जो सैर त सभिनि खां वधीक बेमिसाल सैर आहे जेकॾहिं उनजो अकुल जे ज़रिए इनकार करे त हुनजे अकुल जो इलाज कराइजे छो त इहा ॻाल्हि अकुल खां ॿाहिरि आहे छल अलाह तबारक व तआला अकुल खां मावरा असांजे एतिक़ाद अक़ीदे खे मज़बूत बणाए दुरूद पढ़ त मां कुझु अर्ज़ु कंदो हलां अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि हाणे अॼोके हिन जुमे ते पाण खे सिर्फ़ आयत सगोरी जे लफ़्ज़नि ते गौर करणो आहे छो त जेसीं ताईं पाण खे आयत सम्झ में न ईंदी तेसि ताईं मेराज बि सम्झ में न ईंदो सभ खां पहिरीं अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो सुब्हानल्लज़ी असरा पाक आज़ाद अल्लाह तबारक व तआला जल जलालहू व मनवालहू जी जंहिं सैर करायो पंहिंजे ख़ासि बाने खे लफ़्ज़ कहिड़ो आहे सुभान सभई चओ लफ़्ज़ कहिड़ो आहे सुभान अल्लाह बि चइबो आहे त अल्हम्दुलिल्लाह बि चइबो आहे ॿिन्ही में अल्लाह जी सिफ़त सना आहे चइबो आहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह इन जी माना है अल्लाह पाक आहे पर जेकॾहिं चइबो अल्हम्दुलिल्लाह 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 सभु तारीफ़ूं अल्लाह पाक जे लाइ सभु वस्फ़ूं अल्लाह पाक जे लाइ जेकॾहिं ज़ाहिर में ॾिठो वञे त मेराज वारे वाक़े खे सुभान जे जाइ ते अलहम्द सां शुरू कजे हा ज़ाहिरी तरह छो त इहो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाइ अज़ीम इनाम हो छा हुयो अदा नबी पाक जे वास्ते मेराज छा हो वॾो हिकिड़ो इनाम हो जॾहिं को इनाम मिलंदो आहे जॾहिं का नेमत मिलंदी आहे त नेमत ते शुक्र कबो आहे अल्लाह जी हमदो सना बयान कबी आहे मुंहिंजा अदा पाणी पीअंदो आहे छा चवंदो आहे अल्हम्दुलिल्लाह मानी खाईंदो आहे चवंदो आहे अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी अतामनी व सक़ानी मुंहिंजा मौला सभु तुंहिंजे लाइ हमद ऐं सनाऊं तारीफ़ूं आहिनि जो तो मूंखे खारायो बि आहे तो मूंखे पीआरियो बि आहे त मुंहिंजा अदा नेमत जे टाइम ते अल्लाह जो हमद कबो आहे हिते ईअं हुजे हा सुब्हानल्लज़ी असरा इन जे बजाए हुजे हा अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी सब तारीफ़ूं अल्लाह पाक जे लाइ जंहिं सैर करायो पर अल्लाह जूं हिकमतूं पाण थो ॼाणे रब अल्हम्दुलिल्लाह कोन चयो रब सुभान चयो अलहम्द ऐं सुभान में कहिड़ो फ़र्क़ु आहे दुरूद पर तमार्ज़ कंदो हला वरी दुरूद पाक अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना व नबीना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि अल्लाह पंहिंजे हिकमतुनि खे पाण थो ॼाणे पर जेका असांखे उस्तादनि बुज़ुर्गनि तफ़सीरनि मुहद्दिसनि ऐं किताबनि ॻाल्हि ॿुधाई असां ॿुधायां हक़ीक़त जी ख़बर अल्लाह खे हक़ीक़त जी ख़बर पर जेका अल्लाह वारनि ॻाल्हि ॿुधाई असां बि ग़लति न आहे हमद ऐं तस्बीह में फ़र्क़ु आहे हमद अल्लाह पाक जे ज़ात बाबरकात जे नेमत मिलण ते कबो आहे छा ते कबो आहे नेमत मिले उन ते हमद कजे सम्झो था हलाए न का शइ मिले पोइ चइजे अल्हम्दुलिल्लाह ईअं आहे न सही पर तस्बीह सुभान जो लफ़्ज़ जेको आहे तस्बीह जो लफ़्ज़ जेको आहे इन जो नेमत सां वास्तो कोन्हे जो तस्बीह जो लफ़्ज़ सब्ह जो लफ़्ज़ सुभान जो लफ़्ज़ कानून आहे त उन जाइ ते ॻाल्हायो वेंदो आहे जाथे का अजब जहिड़ी ॻाल्हि हुजे ताजुब जहिड़ी ॻाल्हि हुजे हैरत जहिड़ी ॻाल्हि हुजे इंसानी अकुल कुवत खां जाथे ॻाल्हि बात हूंदी आहे उन जाइ ते सुभान जो लफ़्ज़ ॻाल्हाइबो आहे अल्लाह पाक बराबरि पंहिंजे हबीब करीम खे मेराज जी नेमत अता फरमाई पर इहा नेमत अहिड़ी ही जो अकुल खां ॿाहिरि आहे सम्झ खां ॿाहिरि आहे कुवत खां ॿाहिरि आहे 1,24,000 अल्लाह जा नबी गुज़री विया हज़रत आदम अलैहिस्सलाम खां वठी करे ईसा अलैहिस्सलाम ताईं अहिड़ी नेमत कंहिंखे कान मिली सुभान अल्लाह
कंहिंखे मिली आहे भाउ? मूसा अलैहिस्सलाम अर्ज़ु कंदो हुयो रब्बे अरनी अंजुर इलैका, ऐं मौला मूंखे दीदार कराए त मां तोॾे वाझायां। अल्लाह ताला फरमायो लन तरानी, मूसा तूं ॾिसी कोन सघंदे। मिंथ कई मौला महिरबानी कर राज़ी थी परे। अल्लाह ताला फरमाए थो फंजुर इलल जबल, जबल ॾे निहार, मां पंहिंजी तजल्ली जबल ते फिटी थो कयां पियो। जेकॾहिं जबल बीही वियो उहो बर्दाश्त करे वियो त मूसा तूं बि ॾिसी सघंदे, पर जेकॾहिं जबल में ताक़त न आहे त मूसा तूं बि ॾिसी कोन सघंदे। फलम्मा तजल्ला रब्बुहु लिल जबल, जॾहिं अल्लाह पाक पंहिंजी तजल्ली जबल जे मथां फिटी कई आहे, जालहू दक्का, अल्लाह पाक जे ज़ात जे नूर जे तजल्ली उन पहाड़ खे ज़रा ज़रा करे छॾियो। व खर्र मूसा साइक़ा, ऐं हज़रत मूसा अलैहिस्सलाम बेहोश थी किरी पियो आहे, बर्दाश्त कोन करे सघियो आहे। मुख़्तलिफ़ तफ़सीरनि जे राह मुताबिक़ अल्लाह जो नबी 40 ॾींहं बेहोश पियो हो। तमामु वॾो अरसो आहे, 40 ॾिहाड़ा। फलम्मा अफ़ाक़, 40 ॾींहं खां बाद जॾहिं होश में आयो आहे, अल्लामा अली कारी अफ़ाक़ जे तफ़सीर में फरमायो आहे त 40 ॾींहंनि खां बाद में जॾहिं हज़रत मूसा अला नबीना अलैहिस्सलाम होश में आयो आहे त मूसा अलैहिस्सलाम अखि खोली, पहिरीं पहिरीं नज़र मूसा अलैहिस्सलाम जे उठनि जे कतार ते पई आहे। साम्हूं काफ़िलो वञी रहियो आहे, सड़क ई रस्तो हो, उन जे भर मां काफ़िलो गुज़री रहियो आहे। 40 ॾींहं बेहोश आहे, अखियूं बंदि आहिनि। 40 ॾींहं खां पोइ अखि जो खोलियईं त अखि मां लाइट निकिती आहे, उहा लाइट वञी उठनि जे मथां पई आहे। 200 उठनि जी कतार ही। अल्लाह जे नबी मूसा जे अखि जे तजली सां 200 उठ सड़ी ख़ाक थी आहे। सुभान अल्लाह, हिकु न बचो। जत बि सड़ी आहे, माल बि सड़ी वियो, उठ बि सड़ी आहे, का शइ न बची। इहा तजली अल्लाह जे नूर जी डायरेक्ट न हुई, जबल ते आई। हिकु मुफ़ासिलो, वरी जबल खां अखि में आई, इहो ॿियो मुफ़ासिलो, वरी ॿिए मुफ़ासिले खां टियों मुफ़ासिलो ॿाहिरि निकिती आहे, वरी चौथे मुफ़ासिले ते ॿाहिरि निकिरण खां पोइ उठनि ते पई आहे त उठ सही न सघिया, उठ सड़ी विया। हाणे तव्हां ॿुधायो त मूसा जी अखि सड़ी छो? जबल सड़ियो, उठ सड़िया, जंहिं अखि में आई उहा छो न सड़ी? मालूम थो त अल्लाह जे नबीअ जी निगाह ताक़त वारी हूंदी आहे। अल्लाह जे ज़ात बाबरकात जे प्यारे नबीअ खे ख़ुदा जी तजल्ली रुगो नज़र आई आहे, बर्दाश्त करे कोन सघियो आहे। पर वरी बि एतिरो थियो आहे जो मूसा अलैहिस्सलाम जी नज़र वधी वई आहे, उन तजल्लीअ जो असरु अची वियो आहे। एतिरे क़दुर जो किताब लिखनि था त 30 मैल ऊंदाही राति में जबल जे चोटीअ जे मथां जेकॾहिं माकोड़ी घुमंदी हुई, किवली घुमंदी हुई, त हज़रत मूसा अलैहिस्सलाम ऊंदाही राति में 30 मैलनि जे मुफ़ासिले ते जबल जे चोटीअ ते माकोड़ी खे घुमंदे ॾिसंदो हो। अल्लाह हक़ चार यार। हाणे मां तव्हां खां पुछां, जेको ॾींहुं ऊंदाही राति में 30 मैल ॾिसे, चिटे ॾींहं में केतिरो ॾिसंदो? वधीक ॾिसंदो न भाउ। जेको ऊंदाहीअ में 30 मैल ॾिसे थो त चिटे ॾींहं में त घणो ॾिसणु खपेसि। हाणे इहो केरु हो? चओ मूसा अलैहिस्सलाम। ॾाढे त चओ सोणा, केरु हो? घणा मैल पियो ॾिसे? जबल जे चोटीअ ते छा पियो? उठ पियो ॾिसे, माकोड़ी पियो ॾिसे, माकोड़ी साहब ऊंदाही राति में। कॾहिं ॾिठई? जॾहिं अल्लाह जी सिफ़ाती नूर जी तजल्ली अखि में जुल्वो पैदा कयो, अखि जी रोशनी वधी वई। हाणे जेको सिफ़ाती नूर ॾिसे, सही बि न सघे, पोइ बि फ़ाइदो थिएसि, वरी 30 मैलनि ताईं ऊंदाही राति में माकोड़ी बि ॾिसे, ऐं जेको 18 वरिया रातिनि जा रूबरू रब ॾिसे, तव्हांजी नज़र केतिरी हूंदी? उनजी नज़र वॾी हूंदी न सही। मूसाज़ होश रफ्त अज़ यक परत ए सफ़ात, तो ऐन ज़ात में निगरी व दर तबस्सुमी। मौलाना निज़ामी गंजवी रहमतुल्लाह अलैह फरमाए थो, ओ मुंहिंजा प्यारा नबी तोता कुर्बान वञा, जो मूसा अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात सिफ़ाती नूर जी तजल्ली ॾिठी आहे, बेहोश थी किरी पियो आहे। पर मुंहिंजा हबीब तोता कुर्बान वञा, जो सिफ़ाती तजल्ली न बल्कि ऐन ज़ात में निगरी हक़ीक़ी रब जो दीदार भी करे रहियो आहे, पर वर दर तबस्सुमी खिली बि रहियो आहे। महबूब रब खे ॾिठो त महबूब खिले पियो, मुश्के पियो,
जी आशिक़ ऐं माशूक़ हिक ॿिए खे ॾिसी ख़ुशि थींदा आहिनि, ठरंदा आहिनि। अल्लाह जे ज़ात बाबरकात पंहिंजे रब जो दीदार करे, बेमिसल दीदार करे। मुहम्मद अरबी खिली रहियो आहे, जंहिंजे लाइ अल्लाह जो क़ुरान शाहिद आहे, मा ज़ाग़ल बसर व मा तग़ा। ओ ॿुधण वारो ॿुधी छॾियो, जंहिं वक़्त में मुंहिंजे प्यारे हबीब मां अल्लाह जो दीदार कयो, मा ज़ाग़ल बसर व मा तग़ा। न को मुहम्मद अख छिंभी, न को मुंहुं फेरियईं। समझो था लाइन, न को अख छिंभई, न को मुंह फेरई, न को अख बूटियई, न को अखियूं खेरियूं थियूं, बल्कि अल्लाह पाक जे ज़ात बाबरकात जो मुहम्मद अरबी दीदार कंदो रहियो। मूंखे ॿुधाया ताजुब जहिड़ी ॻाल्हि आहे, अजब जहिड़ी ॻाल्हि आहे न सही। पोइ जॾहिं अजब जहिड़ी ॻाल्हि आहे त अजब वारी जाइ ते अल्हम्दुलिल्लाह न चइबो आहे, अजब वारी जाइ ते चइबो आहे सुभान अल्लाह। छा चइबो आहे? सभई चओ सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। हज़रत पीर मेहर अली गोलड़वी सभई जो रहमतुल्लाह अलैह जॾहिं नबी करीम जो दीदार कयो, ख्वाब में अल्लाह जे वलीअ खे दीदार थियो। पीर मेहर अली वॾो कामिल वलीउल्लाह थी गुज़रियो आहे। जीलानी सैयद आहे, राति जो नबी जो दीदार थो करे, सुबुह जो थी चवे थो सुभान अल्लाह, मा अजमलक मा अहसनक मा अकमलक। सुभान अल्लाह, मा अजमलक कहिड़ो न सुहिणो आहे, मा अहसनक कहिड़ो न हसीन आहे, मा अकमलक कहिड़ो न मुंहिंजा हबीब तोखे ख़ुदा कामिल ठाहियो आहे। सुभान अल्लाह, मा अहसनक मा अजमलक मा अहसनक। किथे मेहर अली, किथे तेरी सना, मुश्ताक़ अखी किथे जा अड़िया। ऐ मुंहिंजा हबीब, मां हुज कई आहे, मूंखे हुजत न करणी हुई। मां त चयो पिए त दिलबर दीदार कराए, पर जॾहिं तुंहिंजो दीदार कयो अथमि त पाण खे मलामत थो कयां त छा मुहम्मद जो दीदार वरी छा मुंहिंजी हुज, मुंहिंजूं अखियूं हिते छो अड़ियूं न अड़जणु खपनि। हा, मां तमन्ना इन जे करे पे कई, पर जॾहिं तोखे ॾिठुमि त चवां थो त मुंहिंजे अखियुनि खां गुस्ताखी थी वई आहे। सुभान अल्लाह, मा अजमलक मा अहसनक मा अकमलक। किथे मेहर अली, किथे तेरी सना, मुश्ताक़ अखियां किथे जा लड़ियां। दुरूद शरीफ बुलंद आवाज़ से पढ़दा हलो। वरी सलात बुलंद आवाज़। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबियना मौलाना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि वसल्लम। हाणे तव्हांखे सम्झ में ॻाल्हि आई न त सुभान अल्लाह छो चयो? इन जे करे जो इहा ताजुब जी ॻाल्हि हुई। छा हुयो साईं? ताजुब जी ॻाल्हि। पोइ जिथे ताजुब हूंदो आहे उन जॻह ते छा चइबो आहे? सुभान अल्लाह। ॾाढे त चओ सुभान अल्लाह। चवण त शौक़ सां खपेव, पर ज़ोरी थो चवरायां। सुभान अल्लाह पाण शौक़ सां चवंदा कयो। मुंहिंजे महबूब करीम फरमायो आहे त सुभान अल्लाह व बिहम्दिही सुभान अल्लाहिल अज़ीम। सुबुह खां शाम ताईं जंहिं माण्हूअ 70 दफ़ा चयो त हितां जहन्नम जी बाहि हराम आहे। सुभान अल्लाह। केॾी वॾी भलाई आहे। 70 दफ़ा, थोरा दफ़ा, केॾी वॾी ॻाल्हि आहे। 15 मिंट बि कोन लॻंदा तस्बीह ते वेठो चओ सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। नबी करीम फरमाए थो सुबुह खां शाम ताईं, शाम खां सुबुह ताईं 24 कलाकनि में जय सुभान अल्लाह व बिहम्दिही सुभान अल्लाहिल अज़ीम चयो, उन तां जहन्नम जी बाहि हराम आहे। अल्लाह तबारक व तआला जी ज़ात तॾहिं फरमायो ताजुब जी ॻाल्हि आहे सुभानल्लज़ी असरा। ताजुब अजब जहिड़ी ॻाल्हि आहे, दुनिया जे वास्ते, ख़ुदा जे लाइ न। कंहिंजे लाइ ताजुब आहे? हिकु ॻाल्हि आहे। ॿिए वरी आशिक़ ॿी ॻाल्हि कई आहे, फरमाए थो सुभान जो लफ़्ज़ दुनिया जे मुहावरे में तॾहिं बि ॻाल्हाइबो आहे जॾहिं घोट घोड़े ते चढ़ंदो आहे, शादी कंदो आहे, निकाह पवंदो आहे, माइट भाइर अज़ीज़ हुनजो सरगस कढाईंदा आहिनि, नौजवान हसीन हूंदो आहे, हुनजे मथे ते दस्तार हूंदी आहे, अखियुनि में सुरमो पातल हूंदो आहे, कपिड़ा घोट खे भला पियल हूंदा आहिनि, सारो सुहिणो सीगारियल हूंदो आहे, अज़ीज़ भाउर अबो अम्मा माइट क़रीब दोस्त गॾु हूंदा आहिनि। पोइ जंहिं महिल घोड़े ते चढ़ी हुनजो सरगस निकिरंदो आहे, हुनजे सूंहं खे ॾिसी सभु को चवंदो आहे सुभान अल्लाह। चइबो आहे दादा? छा चइबो आहे? छा चइबो आहे?
चइबो आहे न साईं। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात हबीब खे मथे थो घुराए त मथे ते ताहा जो ताज आहे, सुभान अल्लाह। अखियुनि में माज़ागल बसर व मा तगा जो सुरमो आहे, सुभान अल्लाह। या अय्युहल मुज़म्मिल या अय्युहल मुदस्सिर जी मुस्तफ़ा जे कुल्हनि ते चादर आहे, अर्श ते घुमण वारो हबीब जमल बुराक ते तो चढ़े कंहिं दुनिया जो घोड़ो ना है महबूब जी सवारीअ जो बुराक आहे। एतिरी तेज़ रफ़्तार वारो आहे जो जाथे नज़र पई पवेसि उते पियो विख रखे। 500 साल जे पंध ताईं हुनजी विख पहुचे पई। हबीब जी ज़ात उन बिर्क बर्क जे मथां बुराक जे मथां सवार आहे। अॼु नबी करीम जी ज़ात बाबरकात जो बाबो कोन्हे, छो त यतीम मुहम्मद हुयो, अमड़ कान्हे, छाजे करे त अम्मा बि गुज़ारे वई आहे। नबी करीम जे ज़ात खे न को भाउ आहे न को भेड़ा, असहाब बि रात जो सुता पिया हा, माइट बि कोन हा। आधी रात जो बुराक ते जिब्रील वठो थो वञे। दुनियादार खे ॾिसी सुभान अल्लाह चवनि। अॼु हबीब मेराज ते वञे, केरु सुभान अल्लाह चवे? रब थो चवे, ॿियो चवे न चवे। हबीब तूं बुराक ते चढ़ो, मां थो चवां सुभान अल्लज़ी असरा। पाक आहे रब जी ज़ात जेका सैर थी कराए पंहिंजे समझ में ॻाल्हि आई अलाए कान्हे? कहिड़ो न नज़ारो हूंदो। असांजे सिंध जो मशहूरु शाइर हो मौलाना जतोई साहब, वो चवंदो हो अॼु राति जो महराज ते मुरसल मुहम्मद त्यार आहे। सभई जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अॼु राति जो महराज ते मुरसल मुहम्मद त्यार आहे। पेश आ जिब्रील प्यादो पर घोट घोड़े ते सारो आहे। अॼु राति जो महराज ते मुरसल मुहम्मद त्यार आहे। पेश आ जिब्रील प्यादो घोट घोड़े ते सवारो आहे। सलात बुलंद आवाज़ सां। वरी सलात बुलंद आवाज़ सां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। वरी सलात बुलंद आवाज़ सां। हाणे तव्हांखे सम्झ में ॻाल्हि अची वई हूंदी त नबी पाक अलैहिस्सलाम जी ज़ात जॾहिं मथे पियो वञे त अजब जहिड़ी ॻाल्हि हुई न साईं। तॾहिं अलाह से छा फरमायो? सुभान। जिब्रील हबीब खे सिंगारे बुराक ते वठी हलो त जिब्रील खां बि निकिरी वियो सुभान अल्लाह। मीकाईल आहे, इसराफील आहे, हज़रत इज़राईल आहे, ख़ुदि बुराक आहे। बुराक बि चए थो त मूंखे बि उमेद कान हुई, पर जॾहिं हबीब स्वारण लाइ आयो आहे त बुराक बि चए पियो सुभान अल्लाह। अॼु नबी करीम जी ज़ात बाबरकात मुते स्वार थियण आया आहिनि। मुंहिंजे प्यारे हबीब करीम जी ज़ात बाबरकात जी रवानगी आहे। अल्लाह पाक जी ज़ात तारीफ़ फरमाए सुभान अल्लज़ी असरा। असरा जी माना है रात जो सैर। भला रात जो छो थियो, ॾींहं जो छो न थियो? असरा जी माना या सैर रात जो, ॾींहं जो न थियो। अल्लाह तबारक व तआला फरमाए त ॾींहं में सिज जी रोशनी आहे, ॾींहं जो सिज जी रोशनी आहे। ऐं वरी तारीख़ बि 27 चंड हुजे ई न। ऊंदाहीअ में हबीब वञे त पंहिंजे नूर जी रोशनी पाण कंदो वञे। अल्लाह अल्लामा शरफुद्दीन बूसीरी रहमतुल्लाह अलैह फरमायूं था सरायता मिन हरमिन लैलन इला हरमी। ओ मुंहिंजा प्यारा महबूब तो ता कुर्बान वञा तो रात जो हिकिड़े हरम खां ॿिए हरम ॾे जॾहिं सैर शुरू कयो त ईअं पियो वञे जीअं राति हुजे न साईं, चंड चोॾहीं जो बीठो हुजे, वरी ककर अची वञनि, पोइ कामल कामल ककरनि मथां चंड ज़ाहिर थींदो आहे त हीअं
चमकंदो वींदो आ, घुमंदो वींदो आ। ज़ाहिर में घुमंदा ककर हन पर ॾिसबो आ त चंड भॻो थो वञे। चवे थो सरायत मिन हरमिन लैलन इला हरमी। ऐं मुंहिंजा प्यारा हबीब करीम जी ज़ात बाबरकात हिकिड़े हरम खां ॿिए हरम ॾे तूं ईअं पियो वञे जे ऊंदा हीअ राति में 24 जो चंड चमकाट कंदो वेंदो। 24 जे चंड खे कहिड़ी ताक़त आहे। माणिक मिट संदो में ऊंदाहीअ में सोझरो हशर वेल हिसाब जे छॾे न वेंदो में पोइ सारियूं सॾ कंदो में मुंहिंजो कोहार लुके चधणी। दुरूद पाक बुलंद आवाज़ सां दुरूद शरीफ अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व सहाबिहि वसल्लम। अबा चंड चइबो नबी खे चंड चइबो तो चांद से तशबीह देना ये भी कोई इंसाफ है। अरे चांद के मुंह पे छावियां हजरत का चेहरा साफ है। चंड भी न चइबो, चंड जहिड़ो भी न चइबो। चंड ते ककर अची वेंदो आ, चंड लही वेंदो आ, कॾहिं थुलो कॾहिं सनो हूंदो आ। मुंहिंजो मोहम्मद करीम सदाई रोशनी रोशन। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात में सुभान अल्लज़ी असरा बिअब्दिही लैलन। रात जो अल्लाह ताला सैर थो कराए। अॻिते अल्लाह ताला फरमा बिअब्दिही असरा बिअब्दिही। पंहिंजे बाने खे छा चईंदा? पंहिंजे ये चवे हा बिनबीही मां सैर करायो पंहिंजे नबीअ खे। सुभान अल्लज़ी असरा बिरसूलिही पाक अल्लाह जी ज़ात जे सैर करायो पंहिंजे रसूल खे। सुभान अल्लज़ी असरा बिहबीबिही पाक अल्लाह जी ज़ात जे सैर करायो पंहिंजे महबूब खे। पर न को अब्द न को रसूल चयई, न को नबी चयई, न को हबीब चयई, चयई त अब्द चयई। छा चयई? छो मुंहिंजा प्यारा दोस्त अब्द चइबो ई उनखे आ जंहिंमें गायत तज़ल्लुल हुजे। अब्द चइबो ई उनखे आ जंहिंमें इंतिहाई निवड़त ऐं न्याज़ ऐं इनकिसारी हुजे। उन खां बाद में मुंहिंजा प्यारा दोस्त ॿियो को इनकिसारी जो मक़ाम ई कोन हूंदो आहे। हबीब करीम जी ज़ात बाबरकात अल्लाह जे दरबार में पहुतो आहे। रब करीम खे सभु ख़बर हुई, पतो आहे, पर पुछे पियो मुंहिंजा मिठड़ा हबीब ज़मीन तूं आयो आहे, यार यार ॾे ईंदो आहे, दोस्त दोस्त ॾे वेंदो आहे, कुझु खणी ईंदो आहे, छा आंदो थी? छा खणी आयो आहे? नबी करीम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था मौला उहा कुझु खणी आयो आहे जेका तो वटि आहे ई कान। ख़ुदा वटि कंहिं शइ जी कमी आहे, पर आमना जो लाल थो चवे ज़रूर का हिकमत आहे। मौला उहा शइ आंदी थम जेका तो वटि आहे कान। अल्लाह पाक जल जलालु मन वालू जे ज़ात बाबरकात खे ख़बर आहे। फरमाए थो मुंहिंजा महबूब छा आंदो थी मां वटि सभु कुझु आहे। नबी से फरमाइनि था मौला तुंहिंजो चवणा कुल हो वल्लाहु अहद अल्लाहु समद तूं बेनियाज़ आ मां तो वटि न्याज़मंद बणिजी आयो आहियां। अल्लाह या रसूल अल्लाह साईं वटि न्याज़ आहे न? अल्लाह वटि न्याज़ आहे बा? न्याज़मंदी आहे मखलूक वटि, बंदे वटि आहे। ऐं नबी करीम जहिड़ी न्याज़मंदी कंहिं कई कान का। होॾो अल्लाह थो चवे वरफ़अना लक ज़िक्रक, होॾो रब थो चवे वलसौफ़ यूतीक रब्बुक फतरदा, होॾो रब करीम थो फरमाए यदुल्लाहि फ़ौक़ ऐदीहिम, होॾो महबूब थो फरमाए मन रआनी फ़क़द रअल हक़। एॾो वॾो मक़ाम आहे, पर वरी महबूब जी इंतिहाई मुजादा अब्दियत ॾिसो जे तो मा अबदना हक़ इबादतिक व मा अरफ़नाक हक़ मारिफ़तिक। ओ मुंहिंजा मौला मां मोहम्मद करीम तुंहिंजे इबादत जो हक़ अदा करे कोन सघियो आहियां। ऐं मुंहिंजा मौला मां तोखे सुञाणे कोन सघियो आहियां जेको तुंहिंजे सुञाणप जो हक़ आहे। तुंहिंजे सुञाणप वारे हक़ मुताबिक़ असां तोखे सुञातो कोन्हे को। इन खां वधीक बि कहिड़ी निवड़त थींदी आहे? वरन मां चवां थो जेका मारिफ़त मुहम्मद अरबी खे आहे तहिड़ी कंहिंखे आहे ई कान। नबी करीम जे मारिफ़त जहिड़ी कंहिंजी मारिफ़त आहे? अहिड़ो त रब खे रिझायई जो रब चवे सॼो जहान चवंदो आहे रब राज़ी थी, रब चवे हबीब तूं राज़ी थी। सॼो जहान छा चवे?
मलाइक चवन, हूरू चवन, गिलमान चवन, इंसान चवन, पीर चवन, पैगंबर चवन, मलाइक सगोरा चवन, अर्श चवन, मौला तू राजी थी। ऐं रब छा चवे? तू हबीब राजी। हर कोई प्या चाहे मर्दी मालिक कल तार दी, पर अल्लाह प्या चाहे मर्जी अहमद मुख्तार दी। हिकिड़े अल्लाह जे नेक बाने चयो आहे, हर कोई प्या चाहे मर्जी मालिक कल तार दी, पर अल्लाह प्या चाहे मर्जी अहमद मुख्तार दी। फिर वो मता चवे शेरो शायरी आ पर कुदसी हदीस आ। अल्लाह तबारक व तआला पाण फरमायो आ, कुल्लुहुम यतलबून रदाई व अना अतलब रिदाक या मुहम्मद। ऐं मुंहिंजा प्यारा नबी सभु चवंदा आहिनि त अल्लाह राज़ी थिए, पर मां अल्लाह चवंदो आहियां मुंहिंजा हबीब तूं राज़ी थी। सभु चवंदा आहिनि केरु राज़ी थिए, पर अल्लाह छा चवंदो आहे? सब कोई प्या चाहे मर्जी मालिक कल तार दी, पर अल्लाह प्या चाहे मर्जी अहमद मुख्तार दी। अल्लाह प्या चाहे मर्जी अहमद मुख्तार दी। दुरूद शरीफ बुलंद आवाज़ सां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व सल्लम। इन जे करे अल्लाह ताला फरमायो बे अब्दिही। छा फरमाई? बे अब्दिही। हिक ॻाल्हि ॿी बि ॻाल्हि आहे, हे छा आहे अदा? ही छा आहे? जेकॾहिं हीअ लठ न हुजे हा त हिन खे चिट हुजनि हा, ये चिट थींदा ई जिस्म ते। कोन था सम्झो? हिकिड़ो हूंदो आहे अर्ज़, आरज़ी शइ आहे, ऐं ॿियो हूंदो आहे जिस्म। जेकॾहिं हे कपिड़ो न हुजे हे ॻाढ़ो थींदो, साओ थींदो, फिको थींदो? न। अछो आ, कपिड़ो आ, वजूद आ। हाणे हिन खे रंग बि लॻंदो, हिन खे ॻाढ़ो बि थी सघे थो, कारो बि थी सघे थो, अछो बि थी सघे थो। अल्लाह तबारक व तआला जल जलालहू अमन वारू जज़ात बाबरकात। घणा घोर फुटियूं लथियूं थी ताज़ियूं थोरण मोछा थींदो। अल्लाह सलाह सलात बुलंद आवाज़। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व सल्लम। सलाह सलाह सलात बुलंद आवाज़। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लम। अब समझो था राय न त अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात अब्द छो फरमायो? जेकॾहिं अल्लाह ताला फरमाए हा सुबहानल्लज़ी असरा बिरसूलिही त रिसालत सिफ़त आहे, सुबहानल्लज़ी असरा बिनबीही त नबूवत बि सिफ़त आहे, सुबहानल्लज़ी असरा बिहबीबिही त महबूब ऐं मुहब हुजण बि सिफ़त आहे। सिफ़त हमेशह जिस्म खे लॻंदी आहे, सिफ़त जिस्म खां धार हूंदी आहे, अॻ में जिस्म हूंदो आहे पोइ सिफ़त हूंदी आहे। जेकॾहिं अल्लाह ताला चवे हा त अल्लाह तबारक व तआला नबी करीम जे सिफ़त नबूवत खे मेराज करायो त पोइ रूहानी मेराज लिखजे हा। सुबहानल्लज़ी असरा बिरसूलिही, अल्लाह तबारक व तआला नबीअ जे सिफ़त रिसालत खे मेराज करायो त रूहानी मेराज हुजे हा। सुबहानल्लज़ी असरा बिहबीबिही, त यो अल्लाह तबारक व तआला ईअं चवे हा त यो मेराज महबूब जे मुहब्बत ऐं महबूबियत वारी सिफ़त खे रूहानी मेराज शुमार थिए हा। पर अल्लाह ताला फरमायो त रूहानी ॻाल्हि नाहे, दुनिया खे ॿुधाइणो आहे त मुहम्मद अरबी जिस्म सां वियो आहे। छा सां वियो आहे? छो त अब्द महाज़त तशख़ुस जो नालो आहे। अब्द विस्फ़ खे न चइबो आहे, अब्द सिफ़त खे न चइबो आहे। अब्द चइबो आहे जंहिंखे पेर हुजनि, हथ हुजनि, खल हुजे, दौरो हुजे, जिस्म हुजे, ज़ाहिर में ॾिसण में अचे, हथ लाए त महसूस थिए। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो त मुहम्मद अरबी ख्वाब न लधो हो, रूहानी मेराज न हो। मतां चओ त नबी सुतो पियो बिस्तरे ते रूहानी तरह वियो, न न। सुबहानल्लज़ी असरा बिअब्दिही, पाक अल्लाह जी ज़ात बाबरकात जे सैर करायो मुहम्मद करीम खे पाक जिस्म सां। सुभान अल्लाह। छा सां सैर कराई? बेअब्दिही मजा मुराद आहे जिस्म पाक। तॾहिं अल्लाह तबारक व तआला इहा सिफ़त नबी करीम जी आंदी, महबूबिही व हबीबिही व रसूलिही व नबीही न आंदई बल्कि बेअब्दिही आंदई। अब्द मजा सबूत आहे त नबी करीम जो मेराज जिस्म पाक जो हो ऐं जिस्म सां ख़ुदा जो हबीब ला मकान ते वियो। सुभान अल्लाह।
अॻिते लैलन रात जे तमाम थोरे हिस्से में, थोरे हिस्से में छो? इन में भी हिकमत आ, इन में भी राज आ। उहा हिकमत ही आ जेकॾहिं न मुंहिंजो महबूब पाक 2-3 महीना हलियो वञे हा त सभु को चवे हा थी सघे थो, सभु को छा चवे हा 2-3 महीना वियो, मके खां निकितो, उठ ते चढ़ियो, हलंदो 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 शाम मुल्क पहुतो, बैतुल मुक़द्दस वियो, थी सघे थो 2-3 महीननि में। पर अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमा त लैलन रात जे तमाम थोरे हिस्से में, एतिरो थोरो हिस्सो जो इंसानी कुवत ताक़त खां ॻाल्हि या ॿाहिरि हुजे। ऐं हबीब करे अचे मोटी अचे, दुनिया खे पतो पए त मुहम्मद जो मौजज़ो बरहक़ आहे, नबी जो मौजज़ो सुबहानल्लज़ी असरा बिअब्दिही लैलन रात जे तमाम थोरे हिस्से में मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा, हरम पाक वारी मस्जिद का अक़सा मस्जिद ताईं, हरम पाक वारी मस्जिद मां मुराद बैतुल्लाह वारी मस्जिद आहे। अल्लाह तव्हां असांखे दीदार कराए। आमीन। इन अव्वल बैतिन वुदिअ लिन्नास लल्लज़ी बिबक्कत मुबारका, मके पाक जे शहर में काबतुल्लाह जे ॿाहिरां जेका अल्लाह पाक जे ज़ात बाबरका जे बैत रबीअ खे मस्जिद शरीफ़ आ, उन जो नालो आहे मस्जिदुल हराम। मुंहिंजे प्यारे आका फरमायो आहे एॾी त बरकत वारी मस्जिद हराम आहे, हिकिड़ो नफ़िल जेकॾहिं को पढ़ंदो त उनखे लख नफ़िल जो सवाब, हिकिड़ो फ़र्ज़ अदा कंदो त लख फ़र्ज़ जो सवाब। काबतुल्लाह जे अंदर वेही के फ़क़ीर खे रुपयो ॾींदो, 1 रुपए जे बजाय लख रुपए जो सवाब। हिकिड़ी रात जागे त ख़ुदा ताला उनखे लख रातुनि जे जागण जो सवाब अता फरमाए। पर जे रोज़ो ॿाहिरि रखे ऐं हरम पाक में अची रोज़ो खोले, मके पाक जे बैतुल्लाह वारी मस्जिद में रोज़ो खोले, उन हिकिड़े रोज़े खोलण सां अल्लाह उनखे लख रोज़नि जो सवाब अता फरमाईंदो। बड़ी बरकत वारी मस्जिद आ। अल्लाह सही शल हर मुसलमान खे नसीब करे। मुसलमानों जंहिंखे अल्लाह तौफ़ीक़ ॾिनी आहे, कोशिश कयो, का वॾी ॻाल्हि कान्हे का, या 4 दिन की चांदनी फिर अंधेरी रात, इहे दुनिया जा पैसा हिते रहिजी वेंदई। मरण खां पोइ पुट वेढ़ाईंदे, भाइर वेढ़ाईंदे, औलाद वेढ़ाईंदे, पोइ पिया फतवाऊं लिखाईंदा, मुफ्ती साहब फतवा लिखी ॾे, फलाणो मरी वियो आहे, धीअ खे घणो ईंदो, ज़ाल खे घणो ईंदो, पुट खे घणो ईंदो। पोइ मुख़्तियार कारन वटि केस हूंदा, झेड़ा हूंदा, हो चवंदो हितों थो ॼाए, हो चवंदो हितों नथो ॼाए। इन ॿिन्हिनि ते माण्हू विढ़ी, दौलतुनि ते विढ़ी ख़राब थी आहे। पंहिंजे ज़िंदगीअ में अल्लाह जो घर ॾिस, ख़ुदा तोखे त नेमत ॾिनी आहे, मां तो चवां इन खां वधीक नेमत आहे ई कान। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस आहे त जंहिंखे तौफ़ीक़ आहे, ॾोकड़ आहिनि, पैसा आहिनि, हज करे सघे थो, पर हज ते नथो वञे, ताक़त हूंदे नथो वञे, जेकॾहिं मरी वियो त मजूसी थी मरंदो। भली मुसलमान हुजे, भली निमाज़ी हुजे, भली अला अला कंदो हुजे, पर हज जी ताक़त हूंदे हज नथो करे, मरण खां पोइ ख़ुदा ताला हुकुम कंदो मलाइकनि खे हिन जे रूह खे मजूसनि जे रूह सां वञी गॾायो। छाजे करे जो दौलत हूंदे, ॾोकड़ हूंदे हज हिन कोन कयो आहे। तंहिंजे करे मां तव्हांखे अर्ज़ु कंदुसि, जंहिंखे बि ख़ुदा तौफ़ीक़ ॾिनी आहे, हिकिड़ो दफ़ो हज करे अचो, ख़ुदा जो कसम आहे, हिकु दफ़ो बैतुल्लाह ॾिठो आहे, वरी ज़िंदगी भर विसरंदुसि कोन को। दुनिया जे तख़्ते ते जेकॾहिं का अज़ीम नेमत आहे त काबतुल्लाह आहे। अहिड़ी नेमत आहे जो पाण हिते शाहपुर में बीठा आहियूं, नियत कम निमाज़, मुंहुं तरफ़ काबतुल्लाह शरीफ़ जे मज़ो उते आनो जीअं बैतुल्लाह साम्हूं हुजे, निमाज़ बीठो पढ़। ऐं महबूब पाक ईअं बि फरमायो आहे त बैतुल्लाह शरीफ़ उहो बरकत वारी जॻह आहे जो काबतुल्लाह में अंदरि दाख़िल थींदे पहिरीं नज़र पवई, बैतुल्लाह जे मथां निगाह पवई, सरकार फरमाइनि था जेका बि पहिरीं नज़र सां दुआ घुरे सा क़बूल, जेका बि दुआ घुरे सा क़बूल। हज़रत इमाम आज़म सैयदना इमाम अबू हनीफ़ा रज़ी अल्लाह ताला अन्हु जो कौल आहे त अव्हां कहिड़ी दुआ घुरंदव? इंसान खे मसइला आहिनि या न? हज़ारे मसइला, को कर्ज़ में फाथल आहे, को बीमारी में फाथल आहे, कंहिंखे औलाद कान्हे, कंहिंखे परेशानी आहे, कंहिंखे दुश्मन तंग कयो आहे, कंहिंजो घर डठो पियो आहे, कंहिंजा मुंहिंजा बच्चा जेल में आहिनि, कंहिंखे कहिड़ी तकलीफ़ आहे, हज़ारे मसइला आहिनि। हाणे काबतुल्लाह खे त ॾिसण सां हिकिड़ी दुआ घुर, हिकिड़ी क़बूल आहे। कहिड़ी दुआ घुरी, कहिड़ी घुरां, छा चवां? इमाम आज़म अबू हनीफ़ो से हकीम हो, अल्लाह जा वली हकीम हूंदा। चई मां तव्हांखे नुस्ख़ो थो रसियां अहिड़ो जो तव्हांजी सॼी उमिरि दुआ क़बूल आहे। इमाम आज़म अबू हनीफ़ा फरमाइनि था पिया, ओ हाजी जॾहिं तूं हज ते वञी
पहिरीं नज़र तुंहिंजी बैतुल्लाह ते पवे त दुआ घुरजा, या अल्लाह मुंहिंजूं दुआऊं क़बूल कर। छा चइजे? बस मुंहिंजा मौला मुंहिंजूं, बस हिकिड़ो अखर चई, मुंहिंजा मौला मुंहिंजूं दुआऊं क़बूल कर। इमाम आज़म अबू हनीफ़ा फरमाए थो अहिड़ो प्यारो नुस्ख़ो आहे जॾहिं बि जेका दुआ घुरदे सा क़बूल ई क़बूल। सलाह शरीफ़ बुलंद आवाज़ आहे। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिही व असहाबिही व सल्लम। वरी दुरूद पा बुलंद आवाज़ आहे। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिही व असहाबिही व सल्लम। अल्लाह पाक हबीब खे सफ़र मेराज जो बैतुल्लाह खां शुरू करायो। हिन आयत में ज़िक्र आहे इलल मस्जिदिल अक़सा, अक़सा मस्जिद ताईं। उहा अक़सा मस्जिद काथे आहे? शाम मुल्क में। काथे आहे? बैतुल मक़दस जंहिंखे पाण चवंदा आहियूं। अॼुकल्ह जेको इसराइल जे कब्ज़े में आहे, दुआ कयो अल्लाह तबारक व तआला हुनखे मुस्लमाननि जे कब्ज़े में आणे। मुस्लमान पाण में जज़्बे जहाद पैदा कनि, गैरत पैदा कनि, ॿधी पैदा कनि, इत्तिफ़ाक़ पैदा कनि। मुंहिंजा अदा ख़ुदा मुस्लमाननि जी मदद फरमाईंदो। मुस्लमान में इतिहाद आहे कोन, इत्तिफ़ाक़ आहे कोन, अल्लाह जी फर्मा बरदारी कोन्हे। को अमेरिका जी झोली में पियो आहे, को रूस जे झोली में पियो आहे, को बर्तानिया जो ग़ुलाम लॻो पियो आहे, को जर्मनी जी नौकरी पियो करे। मुस्लमान मुंहिंजा अदा पाण चमचा थी विया आहिनि, टुकड़ा टुकड़ा थी पिया आहिनि। अगरि मुस्लमान में इत्तिहाद हुजे, इत्तिहादी क़ुवत हुजे त इंशा अल्लाह ताला हर मोड़ ते मुस्लमान जी मदद फरमाईंदो। सलाह शरीफ़ बुलंद आवाज़। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबियना मौलाना मुहम्मद व आलिही व असहाबिही व बारिक व सल्लम। प्यारा दोस्तों, हाणे अल्लाह तबारक व तआला फरमाए थो त हरम खां सैर शुरू थियो ऐं ख़त्म काथे थियो? अक़सा मस्जिद ताईं। हिन आयत में अक़सा जो ज़िक्र आहे। महबूब जे मेराज जूं मंज़िलूं हन टे। घणियूं अदा? ज़रा हे यादि कजो, अॼु पहिरीं मंज़िल बि बयान कान थी थिए, रुगो मुख़्तसर तो आयत जो तर्जुमो ॿुधायां। पहिरीं मंज़िल मके खां बैतुल मुक़द्दस ताईं, यादि रहंदी अला विसरी वेंदी? पहिरीं मंज़िल बैतुल्लाह खां बैतुल मक़दस ताईं हिकु। ॿी मंज़िल बैतुल मक़दस खां सिदरतुल मुंतहा ताईं, जाते जिब्रील बीहजी वियो, बुराक बीहजी वियो। ॿ इन जो वरी वाक़ियो जुदारो आहे। टी मंज़िल वरी सिदरतुल मुंतहा खां ला मकान ताईं, जेसी ते अल्लाह जी मर्ज़ी हुई पंहिंजे हबीब खे घुरायईं, जाते अल्लाह पाक पंहिंजे हबीब खे मख़सूस जगह ते घुरायो। टी मंज़िल आहे। हाणे पहिरीं मंज़िल शुरू थी थिए बैतुल्लाह खां ऐं ख़त्म थी थिए बैतुल मक़दस ताईं। भला बैतुल मक़दस ताईं छो अल्लाह ताला सैर करायो? इन में बि हिकमत आहे। दुरूद शरीफ़ पढ़ त मां तोखे खोले ॿुधायां। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिही व असहाबिही व बारिक व सल्लिम अलैहि। अल्लाह पाक जे ज़ात बाबरकात, पंहिंजे प्यारे हबीब करीम जे ज़ात बाबरकात खे पहिरीं मंज़िल ताईं जी इंतिहा ॿुधाए, दुनिया खे वाज़िह थो करे ॿुधाए। इन में हिकमत इहा ही त बैतुल मुक़द्दस मुंहिंजे महबूब पाक सॼी उमिरि में ॾिठो ई कोन हो। मके जे बच्चे खे ख़बर हुई। पाण शाहपुर चाकर में रहूं था, जन माण्हुनि सां पंहिंजो उथणु आहे, वेहणु आहे, ख़ुशि ख़ैराफ़ियत आहे। पाण खे चङी तरह ख़बर हूंदी आहे त फलाणो हज करे आयो आहे, फलाणो हज करे कोन आयो आहे, या न? पकी ख़बर आहे, छो त लिकल झुपल ॻाल्हि कान्हे का। जेको हज ते वेंदो सभु खे ख़बर पवंदी आहे। पाण इलाइक़े जा माण्हू सुञाणो था न सही। महबूब करीम जे ज़ात खे बि मके जा माण्हू सुञाणंदा हुआ। अब्दुल्लाह जो पुटु आहे, अब्दुल मुत्तलिब जो पोटो आहे, आमना जे पेट मुबारक मां ॼाओ आहे। सारी उमिरि मके में गुज़ारी अथई, बैतुल मक़दस वियो ई कोन्हे। जो वेंदे 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 बि महीने जो पंधु आहे, वरी मोटे त वरी मोटंदे 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 ॿिए महीने जो पंधु आहे। मुहम्मद अरबी कॾहिं वियो ई कोन्हे, को मके वारा सभु ॼाणंदा हुआ। सम्झो था अलाए न? अल्लाह पाक पंहिंजे हबीब खे बैतुल्लाह खां बैतुल मुक़द्दस वठी वियो। हाणे महबूब जो मोटी आयो, अची चई त मां मेराज कयो आहे। मके वारनि चयो त काथऊं हो केसी ताईं? चई पहिरीं मंज़िल बैतुल्लाह खां बैतुल मक़दस ताईं। ॿी मंज़िल चई ॿी बैतुल मक़दस खां सिदरतुल मुंतहा ताईं। टी मंज़िल बैतुल सिदरतुल मुंतहा खां ला मकान ताईं। मके वारनि चयो झल झल झल, आसमान असांजो बि ॾिठल कोन्हे,
सिदरतुल मुंतहा असां जो बि ॾिठल कोन्हे, ला मकान ते को वयो कोन्हे, पर मुहम्मद अरबी असांखे पक्का, असांखे यकीन आहे, असां सभु तोखे सुञाणंदा आहियूं त तूं मके मां ॿाहिरि वयो ई कोन्हे को, तो बैतुल मुक़द्दस ॾिठो ई कोन्हे को, जेकॾहिं तूं मेराज ते वियो आहे त असांखे पार पता ॿुधाए। ॾिठल हूंदो त ॿुधाईंदे, ॾिठल हूंदो त जे न ॿुधाए सघे त तूं कूड़ थो वणे। तव्हां हिते वेठा हो मस्जिद में, मां सम्झां थो त साॻा साॻा आहियो जेके मां ॾिसां पियो त 20 25 30 साल खां अचो पिया, हा या न? हाणे मूंखे ॿुधायो त मस्जिद खे दर घणा ॾिसी न ॿुधायो, यादि आहे? भला मस्जिद में गाडर घणा, मस्जिद में टीअर घणा, मथे न निहारियो। भला ठहियो रोज़ वुज़ू कंदा हो, वुज़ूअ जूं टूटियूं घणियूं, पोता जी माना तव्हां मस्जिद में कोन ईंदा हो, ॻाल्हायो अदा, महिरबानी कयो, पोइ नथा जो ॿुधायो कोन ईंदा हो छा? न, मक़सद तव्हां टूटियूं ॻणण कोन ईंदा हो, अवां गाडर ॻणण कोन ईंदा हो, अवां दर ॻणण कोन ईंदा हो, अवां ईंदा हो त अल्लाह जो फर्ज़ अदा कयो। छाजे लाइ ईंदा हो त अल्लाह जो? गाडर टीअर दर दरियूं त ॻणण कोन ईंदा हो न। महबूब करीम मेराज करण वियो हो या बैतुल मुक़द्दस जा दर ॻणण वियो हो? मुशरिक वॾा बदमाश हा साईं। महबूब खे चयो ठीकु आहे, जेकॾहिं तो मेराज कयो आहे, बैतुल मुक़द्दस में निमाज़ नबीअ खे पढ़ाई हुई त दर घणा हा, वुज़ू खानो कहिड़े पासे हो, अंदर भितनि खे रंग छाजो हो, छत छाजी ही, सम्झो था लाइ न? पर भला जे नबी करीम न ॿुधाए तब मुस्तफ़ा जो मेराज हक़ आहे। चओ चओ मुस्तफ़ा न ॿुधाए तब मेराज हक़ आहे न सही? छो त महबूब इहे शयूं ॾिसण कोन वियो हो, ॻणण कोन वियो हो, जीअं मां तव्हांखे मिसाल ॾिनो आहे। न बि ॿुधाए त बि ख़बर कान्हे का। त मुंहिंजा प्यारा भाउ अज़ीज़ दोस्त, महबूब करीम जे ज़ात खां सवाल कयूं। हाणे अल्लाह पाक इंतज़ाम कयो त मुंहिंजे महबूब खे था चवनि त दर घणा, मूंखे ॿुधाए त दरियूं घणियूं, असांखे ॿुधाए त फर्श छाजो, असांखे ॿुधाए त छत छाजी, असांखे ॿुधाए त वुज़ू खानो कीअं हो। महबूब जेकॾहिं न ॿुधाए त बि मेराज हक़ आहे, पर अल्लाह पाक इंतज़ाम थो करे। मां महबूब पाक जी ज़ात बाबरकात खां सवाल कंदा विया। अल्लाह जो हबीब तो फरमाए त रब करीम मुॾे जिब्रील खे मोकिलियो त मुहम्मद अरबी घबराइण जी का ज़रूरत कान्हे का। इन्हनि खे चओ, तूं मके वारनि खे चओ त बैतुल मुक़द्दस जी जेका बि निशानी पुछो सा मां मुहम्मद न सियां थो। अल्लाह या रसूल अल्लाह। खोड़ मके वारा हा जंहिंजो बैतुल मुक़द्दस ॾिठल हो। अल्लाह जे हबीब फरमाया त कंहिंजो ॾिठल आहे? चई मुंहिंजो। चई वेह मुंहिंजे आॾो, जेका शइ पुछे सा ॾसाए। मुंहिंजे महबूब करीम जे आॾो काफ़र वेठा सवाल कंदा विया। अल्लाह ताला जिब्रील अमीन खे फरमायो आहे इन्नल्लाह अला कुल्ल शैइन क़दीर। ओ मुंहिंजा बारा जिब्रील, मां अल्लाह हर शइ ते ताक़त रखां थो। देर न कर, अञा मके वारा सुवाल न कनि। उन्हनि जे सुवाल खां अॻे बैतुल मुक़द्दस जी चकी पटे रसूलुल्लाह जे आॾो रखो। हबीब ॾिसंदो वेंदो, ॿुधाईंदो वेंदो। उहो बैतुल मुक़द्दस जी चकी पटजी आई आहे। मुंहिंजे महबूब फरमायो मक़ाम हजर वटि उहा पत्थर जी, उहा सॼी सारी बैतुल मुक़द्दस जी इमारत खड़ी आई आहे। अल्लाह खे ताक़त आहे? मता को सुभाणे त कीअं आयो चाचा चिबड़ कीअं जी ॻाल्हि न कजां। अल्लाह खे वॾी ताक़त आहे या न आहे? रब खे ताक़त आहे न सही? अल्लाह ताला जे ज़ात जो मलाक अल्लाह जे अमर सां खणी आयो आहे। मक़ाम हिजर वटि उहो बैतुल मुक़द्दस जी सॼी चकी रखी वई आहे। सरकार खां पुछनि था दर केतिरा? मुस्तफ़ा फरमायो हेतिरा। रंग कहिड़ो? पाण फरमाइल था ही। फर्श कहिड़ो? पाण ॿुधाईंदा विया। छत में छा आहे? पाण ॿुधाईंदा विया। हर शइ नबी पाक ॿुधाई आहे। जंहिंजो भाग हो तन चयो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मुंहिंजा दावे मुस्लमान थिया, पर जेके अबू जहल जहिड़ा अज़र जा सटियल हा, बदबख्त हा, जंहिंजे मुक़द्दर में निभाग लिखियल हो, उहे चवनि पिया वञ भेणा अहिड़ो जादूगर ॿियो थींदो ई कोन। अल्लाह पनाह ॾे। हिदायत कंहिंजे हथ में आहे? हादी केरु आहे? मुंहिंजो रब हादी आहे त जंहिंखे ख़ुदा हिदायत कई उहे फौरन सम्झी विया त मुहम्मद अरबी बैतुल मुक़द्दस त वियो ई कोन्हे को। पार पता उहे पियो ॿुधाए जेके ॾिठल आहिनि। इन मां साबित आहे त मुहम्मद करीम सचो आहे। पर जेके निभागा उहे चवनि पिया त वॾो
जादूगर आ। अल्लाह सही जल जलालु मन वालू शल असांजी हालत रहम फरमाए। हुजूर करीम जरी मक्के में नबूवत जो ऐलान कयो त हिकिड़ो नबी पाक जे खानदान जो माइट हो मामाणे खानदान मां नबी से के चई त मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मां समझा थो तोखे जिन्न थियो। तोखे छा थियो आ? अहिड़ियूं ॻाल्हियूं थो करे जो अॻे त कॾहिं कोन कंदे। तोखे जिन्न थियो आहे चरण वारियूं ॻाल्हियूं थो करे। हिकिड़ो जिनाई आहे जिनाई उनखे वठी थो अचां तो ते फीणो पढ़ंदो जिन छॾे वेंदी। सम्झो था अलाए न अॼुकल्ह बि ख़ुदा पियो ख़ैर करे चरण कंहिंजी माईअ खे हिस्ट्रिया जी बीमारी थिए चए वठी अचो जिनाईअ खे हेॾो मच ॿारींदा पोइ सुरंदो पियो कंदो रऊं रऊं हो पियो खणंदो कंधु ऐं साईं चवंदो माई ॻाल्हि कर छा आहे चए लोढ़े जे परियूं पकड़ी आहे बच्चा मुंहिंजा लताड़िया अथई शल अलाह हिदायत करे चयो आमीन। इलाज करायो शरीयत मुताबिक़ कमु कयो नाजाइज़ कमु न कंदा कयो। हे जिनाई भूताई का शइ कान्हे का। अलाह शल मुस्लमान खे हिदायत नसीब फरमाए। हुज़ूर खे चई मां वठी थो अचां जिनाई पाण खे वठी अचेसि। जिनाई हुयो हिकिड़ो अरब में मशहूर अची नबी पाक जे आॾो वेठो। नबी पाक अलैहिस्सलाम खे चई मां तो ते फीणो पढ़ंदुसि तूं चाक थी वेंदे। नबी सही फरमायोसि तरस तूं फीणो न पढ़ फिलहाल मां थो पढ़ां। छा फरमायोसि तरस तूं तरस मां थो फीणो पढ़ां। चई भला पढ़। नबी पाक अलैहिस्सलाम फरमाया था अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नुमिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिलहु फला हादिय लहु व नशहदु अन ला इलाहा इल्लल्लाह व नशहदु अन्न मुहम्मदन हदीस पाक में इंदो आहे जब नबी पाक खुतबो पढ़ियो पढ़ण वारो मुहम्मद अरबी हुजे ऐं हमद ऐं सना कंहिंजो हुजे अल्लाह जो हुजे। तरी मुंहिंजे हबीब पढ़ी बस कई त महिल हो जिनाई थो चवे मुहम्मद वरी ॿीहर त पढ़। छा चई त वरी ॿीहर पढ़। मुंहिंजे हबीब पाक ॿीहर जो पढ़ियो त हुनजे अखियुनि मां ॻोढ़ा वहण शुरू थी विया। नबी पाक ॿीहर पढ़ी बस कई वरी अरसो करे सोहणा वरी टीहर त पढ़। नबी पाक टीहर शुरू कयो आहे। ओ जिनाई रोई करे हबीब जे माइट खे थो चवे ओ चरिया हिन खे जिन कोन्हे हे त मुहम्मद अल्लाह जो सचो नबी आहे। ओ जिनाई थो चवे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सभई चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। महबूब करीम ते कलमो भरे मुस्लमान थियो आहे त जंहिंखे हिदायत हुई बैतुल मुक़द्दस जा निशान ॿुधी मुस्लमान थिया। अबू जेहल जहिड़ा रहिजी विया ऐं चवण लॻा त वरो जादूगर आहे। चल अल्लाह ताला तव्हां असांखे हिदायत नसीब फरमाए। नबी करीम जे मोजज़ात ते असांखे ख़ुदा ताला ईमान आणण जी तौफ़ीक़ अता फरमाए। जुमे जो टाइम मुख़्तसरा ॻाल्हि पूरी थी वई ते इंशाअल्लाह हयाती हूंदी त वरी इन खां अॻिते वाक़ियो आईंदा जुमे ते। वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाह व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अस्सलाम।